नारो में सस्तो अटो फ्राहम करण वारे स्टॉल्स ते शहरनि सां बदसलूकी कई वई आहे। शहरनि सां बदइखलाक़ी करण वारी वीडियो आवाज़ टीवी खे मिली वई आहे। अटो ख़रीद करण लाइ आयल शहरनि खे गार गंद कई वञे थी, इहो चवणु आहे शहरनि जो। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। नारो में सस्तो अटो फराहम करण वारे स्टॉल्स ते शहरनि सां बदसलूकी कई वई आहे। शहरनि सां बदइखलाक़ी करण वारी वीडियो आवाज़ टीवी खे मिली वई आहे। अटो ख़रीद करण लाइ आयल शहरनि खे गार गंद कई वञे थी। शहरनि जो चवणु आहे त अटे स्टॉल्स ते हलाइण बदिरां कणक ख़रीदारी मर्कज़ ते मिलंदो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। शहरनि जो चवणु आहे त अटो ख़रीद करण लाइ आयल शहरनि खे गार गंद कई वई आहे ऐं शहरनि जो चवणु आहे त अटो स्टॉल्स ते हलाइण बदिरां कणक ख़रीदारी मर्कज़ ते मिलंदो आहे। हिन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां सां मौजूदु आहे लाइन ते आवाज़ टीवी जो रिपोर्टर पीराणो साहिल बंबरो। जी पीराणो साहिल, वधीक छा अपडेट आहे? जी मां आगे बताए तो ना तो सिंध सरकार तरफा सस्ते अघ ते मजदूर तबके खे अटो जे लाइ जेके सरकारी सिधर ते स्टॉलनि जो ऐलान थियो त उन खां पोइ सिंध सरकार के खुराक खाते का कोटा तहत मुख़्तलिफ़ फ्लोर मिलनि पारां अटो वरितो वियो। उन अटे खे सस्ते अघ ते हलाइण जे लाइ उन फ्लोर मिलनि पारां जीअं सॼी सिंध में स्टॉल क़ाइमु कयल आहिनि, अहिड़ी तरह चोटको शहर में बि नारा फ्लोर मिल जी इंतज़ामिया पारां अटो जा स्टॉल लॻाया विया आहिनि। पर इंतिहाई अफ़सोस उहे अटे जा स्टॉल शहर में लॻाइण बजाए ख़रीदारी मर्कज़ चोटको जेको कणक जो हुयो उते स्टॉल लॻायो वियो आहे। जॾहिं त हिकिड़ो इंतिहाई अफ़सोस जेको हिकिड़ो वीडियो साम्हूं आयो आहे, उन वीडियो में उहो अटो हलाईंदड़ जेके उन नारा फ्लोर मिल जा माण्हू आहिनि, उहे अटो ख़रीद करण लाइ आयल माण्हू बदकलामी कंदा रहनि था ऐं एतिरे क़दुरु जो उन्हनि खे जानवरनि सां बेटा ॾींदा रहनि था। जॾहिं त अटो ख़रीद करण लाइ आयल माण्हू इन अमल जे ख़िलाफ़ सख़्त रदअमल ज़ाहिर कंदे इहा घुरिज त हिन क़दम करे वञे ऐं अख़लाक़ी तौर ते जेको असांखे ख़रीदारीअ जो हक़ मिलियल आहे, असांखे आसानी सां अटो ॾिनो वञे जीअं असां पंहिंजे बचड़नि ताईं खाद खुराक जो सामान सही नमूने पुॼाए सघूं। ॿिए तरफ़ नारा तालुके जूं जेके समाजी जुड़ियूं आहिनि, उन्हनि बि इन अमल जी सख़्त मज़म्मत कई आहे ऐं उन्हनि डीसी ख़ैरपुर खां मुतालबो कयो आहे त बदकलामी कंदड़ नारा फ्लोर मिल जे उन्हनि मुलाज़िमनि खे नोटिस वरितो वञे ऐं इन अटे जा जेके स्टॉल आहिनि उहे शहर जे चौराहनि ते लॻाए वञनि जीअं ज़रूरतमंद माण्हू सवलाई सां ख़रीद करे सघनि। ठीक आहे, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।